सिंध नाम जंहिं खयों त झुकियो कंध मान मां, ईमान वांगे सिंध जा एतिराम केतिरा। हीउ मुंहिंजो न्यापो आहे, सनीहो आहे। माए टीवीअ जे ज़रिए 4 डिसंबर ते जेको अचे पियो ऐं असीं 4 डिसंबर ते एकता जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। सिर्फ़ु मल्हाईंदा न आहियूं पर इहो वचन बि कंदा आहियूं, असीं किरोड़े माण्हू, किरोड़नि जी क़ौम, पंहिंजी ॿोलीअ जा वारस बि आहियूं, पंहिंजी मोने दड़े जी तहज़ीब जा हज़ारनि सालनि जा वारस बि आहियूं, मुहज़ब बि आहियूं। मुहज़ब रहंदासीं, पंहिंजे ॿोलीअ जी हिफ़ाज़त कंदासीं, पंहिंजे तहज़ीब जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं ऐं इज्तिमाही तौर ते सॾ में सॾु ॾेई असीं पंहिंजी धरतीअ जी वारसी कंदासीं। महिरबानी।